नाज़रीन, डिस्ट्रिक्ट टटे मोहम्मद खान में क्रिकेट के हवाले से के बि सहूलियतूं न आहिनि। वे रांदीगर सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी पंहिंजो रांदि खेॾनि था, पर उते उन्हनि खे के बि बुनियादी सहूलियत कोन्हे। जॾहिं त टंडो मोहम्मद खान में डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स बि ठहियल आहे रांदियुनि जे लाइ, पर उन रांदि उहो अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजे करे रांदि खेॾण वारा छोकिरा मुसलसल परेशान आहिनि ऐं रांदीगरनि में वॾी कावड़ आहे। उनके हवाले सां तमामु बहितरीन ऐं सुठा क्रिकेटर टंडो मोहम्मद खान में असांखे हिते का बि फैसिलिटीज़ का बि जेको सो आहे क्रिकेट जे हवाले सां सरकार तरफ़ां का बि शइ मुहैया कोन्हे कयल। असीं बसि जेको सो आहे पंहिंजो सामान सीधो वग़ैरह उन ते रहूं था। ऐं हिनका फौजी शुगर मिल ग्राउंड जेको प्राइवेट आहे, हिनखां अलॻि हिकिड़ो क्रिकेट जे हवाले सां बि असांखे ग्राउंड मिलियल आहे, सिटी ग्राउंड टंडो मोहम्मद खान जो। उते बि को अहिड़ो जी क्रिकेट जे हवाले सां नेट वग़ैरह का पिचूं जेके थींदियूं आहिनि आउटसाइड थींदियूं आहिनि, टफ विकेटूं वग़ैरह जेके आला क्रिकेट हले थी अॻियां वॾनि वॾनि शहरनि में, कराची, हैदराबाद, XYZ, असांखे हिते का बि अहिड़ी पिच का बि कुझु अहिड़ी फैसिलिटीज़ कोन्हे मिलियल। साईं तव्हां ॾिसी रहिया आहियो फौजी शुगर मिल ग्राउंड ते असीं रोज़मर्रा जे बुनियाद ते क्रिकेट रहंदा आहियूं, जेका हिकिड़ी सिहतमंद सरगर्मी आहे। पर असां वटि हिते ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां का बि सहूलियत मुयसरु कोन्हे। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त कंहिं बि क़िस्म जो पाणी जो बंदोबस्तु जोॻो बंदोबस्तु कोन्हे। ऐं असीं जेको क्रिकेट लाइ जेको सो मुख़्तलिफ़ ग्राउंडनि ते वेंदा आहियूं, जीअं सिटी ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो कमु हले पियो, जेको कई सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, उहो बि अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। उन लाइ असांजी आला हुकाम खां इहा अपील आहे त महिरबानी करे असांखे हिननि सिहत सरगर्मियुनि लाइ जेको सो के सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, त जीअं असांजा नौजवान समाजी बुराइनि खां बची हिन शइ में पंहिंजो हिसो विझी सघनि। खान में स्पोर्ट्स के हवाले से के भी सहूलियतूं मौजूदु न आहिनि, जंहिंजे करे सेहतमंद सरगर्मियूं जेके आहिनि टंडो खान में घटि थी रहियूं आहिनि। उन जे लाइ असांजा नौजवान जेके आहिनि सेहतमंद सरगर्मी बजाए नशे जा आदी थी विया आहिनि। जंहिं लाइ असां ज़िले हुकूमतनि खां इहो मुतालबो था कयूं टंडो खान शहर में जेको स्पोर्ट्स क्लब आहे या स्पोर्ट्स बिल्डिंग आहे, उहा तइमीरात जो कमु जेको रुकिजी वियो आहे उहो शुरू कयो वञे, त जीअं त रांदीगर उनखे सहूलियतूं मिली सघनि, उहे पंहिंजी सेहतमंद सरगर्मियूं जारी रखी सघनि। टंडो मोहम्मद खान में क्रिकेट ग्राउंड न हुजण करे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा नौजवान क्रिकेटर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी रांदि खेॾनि था, पर उते उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं न आहिनि। जॾहिं त ही सिहतमंद सरगर्मियूं आहिनि, इन्हनि खे हटी वठाइण जे लाइ हुकूमत खे बि अॻियां अचणु घुरिजे। पर अफ़सोस जो न ज़िले हुकूमत अॻियां आहे न सिंध हुकूमत अॻियां आहे। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।